नाज़रीन मां आगाह कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामैमुन चयो आहे त पीपी हमेशह सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ कमु कयो आहे। जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल सभ खां पहिरियां सिंध हुकूमत मंज़ूर कयो। इस्लामाबाद में PFU जे सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील नामैमुन चयो आहे त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जी भलाई लाइ क़दम खणी रही आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में सियासत जो मयार हिक ॿिए मथां तनक़ीद करणु बणिजी वियो आहे। शर्जील नामैमुन वधीक चयो आहे त जहिड़ी तरह सिंध हुकूमत कारकर्दगी ॾेखारी आहे, ॿिया सूबा बि अहिड़ी कारकर्दगी ॾेखारनि। थरकोल मां पैदा थींदड़ बिजली सॼे मुल्क खे फ़राहम कई पई वञे। अवांखे हिकु पिरो ॿीहर अहम न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामैमुन चयो आहे त पीपी हमेशह सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ कमु कयो आहे। जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल सभ खां पहिरियां सिंध हुकूमत मंज़ूर कयो। इस्लामाबाद में PFU जे अॻवाननि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील नामैमुन चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जी भलाई लाइ क़दम खणी रही आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में सियासत जो मयार हिक ॿिए मथां तनक़ीद करणु बणिजी वियो आहे। शर्जील नामैमुन वधीक चयो आहे त जहिड़ी तरह सिंध हुकूमत कारकर्दगी ॾेखारी आहे, ॿिया सूबा बि अहिड़ी कारकर्दगी ॾेखारनि। थरकोल मां पैदा थींदड़ बिजली सॼे मुल्क खे फ़राहम कई पई वञे।